अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी आज करे मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि मोहम्मद सालिह समय खां कराचीअ खां मिली। कहाणी आहे नेकीअ जो बदिलो। कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो। दुनिया ऐं दौलत जे करे त तमामु ग़रीब हो, पर दिलि जो शाहूकार ऐं कारपत जो उजरो जड़स को ॿियो विरले हूंदो। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त हिन मुड़ुस खे अची पैसे जी लोड़ वरायो। नेठि ॻणतियूं खाई वियो शहर जे हिकिड़े शाहूकार वटि ऐं 3 महीननि जे वाइदे ते 100 रुपया उधारा वठी अची पंहिंजे कम लाथाईं। ॾींहं खैरनि सां गुज़रंदा विया, तव्हांजो वाइदे पूरे थियण खां 2-3 महीना ॿिया बि मथे गुज़री विया। हाणे शाहूकार खे बि अची चोराखोरा लॻी, सो पांधियुनि पैरनि खां पुछाऊं करणु लॻो। नेठि हिकु ॾींहुं उन ग़रीब कर्ज़ीअ जो पाड़ेसिरी मिली वियुसि, जंहिंखां ख़बर मिलियसि त उहो ग़रीब उन ई ॾींहुं सुबुह जो गुज़ारे वियो आहे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो संदसि जनाज़ो खजंदो। लाणेदार जो अॻे ई वहलूर वेठो हो, वेतर उहा ॻाल्हि ॿुधी चुप में अची वियो। नेठि ख़्यालु कयईं त छो न सुबुह जो सवेर लाश नेहरण खां अॻु ॻोठ में पहुची संदसि वारसनि खां कर्ज़ु चुकाए वठां। उहो ख़्यालु करे मोटी घर आयो। राति जीअं तीअं गुज़ारे सुबुह जो सवेर भले घोड़े ते सवार थी बंबोकी जो वञी उन ॻोठ में पहुतो। वाट वेंदे उहो ख़्यालु कयईं त जेकॾहिं 100 रुपया फौतीअ जे वारसनि न ॾिना त पोइ उन्हनि जे लाश खे 100 खरकण हणी मोटंदुसि। ॻोठ पहुचण ते ॾिसे त लाश बराबरि रखियो आहे ऐं कांधी चौधारी वेठा आहिनि। वेझो वञी फौतीअ जे वारसनि खां पंहिंजी रक़म जी घुर कयाईं। तंहिं ते हिन चयसि त मियां, हू अॻे ई ग़रीब हो, वटसि खाइण लाइ कोॾी बि कान हुई। ही कफ़न दफ़न जो कमु बि ॻोठ वारनि फोड़ी करे निभायो आहे। अहिड़ी हालत में तोखे पैसा किथां मिली सघंदा? लाणेदार उहो जवाबु ॿुधी तीअं ज़िद करणु लॻो। चए मूंखे पंहिंजा पैसा कीअं बि करे पूरा करे ॾियो, न त मुंहिंजो मुड़ुसाणो वचन आहे त लाश खे 100 मोचड़ा हणी पोइ मोटंदुसि। भला मुए माण्हूअ ते को कख बि न सहे। सो उहा ॻाल्हि ॿुधी अची मेड़ियुनि मिंथुनि में पिया कई हीला हलाए बीठा, पर लाणेदार पंहिंजे हठ तां हेठि न लथो। अञा उन छिक ताण में हुआ त हिकु सौदागर घोड़े सवार अची उतां लांघाऊ थियो। माण्हुनि जो मेड़ ऐं गोड़ गुमसान ॾिसी वेझो अची पुछणु लॻो। ॻोठाणनि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायसि। सौदागर बि को नेक शख़्स हो। उहा ॻाल्हि ॿुधी शाहूकार खे ॾाढो सम्झायईं, पर हिन हिकु बि न ॿुधसि। तंहिं ते ख़ुदा कारण पंहिंजे खीसे मां 100 रुपया कढी शाहूकार खे ॾेई अची घर बीड़ो थियो। गच ॾींहंनि खां पोइ दस्तूर मूजिबि वरी वापार जे ख़्याल सां साॻियो घोड़ो संजे उथी पंधु पियो। वाट ते हिकु मुक़ाम हो। ही जीअं उन मुक़ाम खां लंघी थोरो अॻु भरो थियो त पुठियां कंहिं ॿिए घोड़े जी टाप टाप जो आवाज़ु कन ते पियुसि। कंधु वराए जां खणी ॾिसे त हिकु ॿियो सवार घोड़े खे वाह वांगुरु उॾाईंदो पियो अचे। उहो ॾिसी हीउ थोरो तरसी पियो। ॿई सवार वेझो अची ॾाढी हुब सां सलाम विरायुसि, जंहिंजो जवाबु हिन बि साॻीअ तरह हुब सां ॾिनो। ख़बरुनि चाढ़णु ॾींदे वठंदे सौदागर चयो त आउं सौदागर आहियां, वणज वापार जे ख़्याल सां ॾूराए पलाणियो अथमि। ॿियो मिड़ई ख़ैरु। ॿिए सवार तंहिं ते वराणियुसि, दादा खपे बि ख़ैरु, पर हाणे हिकिड़ी महिरबानी कर जो मूंखे बि पाण सां वापार ते वठी हल। सौदागर चयसि त यार मूंखे क़बूल आहे, 2 त 12 अवेल सवेल हिक ॿिए खे कमु पिया ईंदासूं। उहा ॻाल्हि ॿुधी सवार ख़ुशि थियो ऐं चयईं त हाणे हिकिड़ो शर्त आहे। चङो थींदो जो उन जो कचीअ में फ़ैसिलो करे छॾियूं त पकीअ में पवणु सवलो थिए। शर्त हीअ आहे त नफ़े या नुक़सान जो पूरो अधु विराए खणंदासूं। सौदागर उहो शर्त अखियुनि ते हथ रखी क़बूल कयो ऐं पोइ 2 ॼणा अॻिते रवाना थी विया। हलंदा हलंदा वेसायूं कंदा
बरन पटन झंगन झरन मां थींदा देश छॾे वञी परदेस पहुता। हिकिड़ो चङो मोचारो शहर ॾिसी घोड़नि तां लही वाह सवा वठण लाइ अंदरि लंघी विया। घुमंदा फिरंदा हिक चौंक ते माण्हुनि जो मेड़ ॾिसी बीही रहिया। छा ॾिसनि त पासे ते हिकु तख़्ती टंगी पई आहे जंहिं ते लिखियलु आहे त जेको बि माण्हू बादशाह जे धीउ सां शादी कंदो तंहिंखे संग सां गॾु अधु राज अधु भाग पिणु ॾाज में ॾिनो वेंदो। अॻिते ईअं बि लिखियलु हो त घणे वक़्त खां वठी हीअं थींदो अचे थो त जेको बि शख़्स शहज़ादीअ सां शादी करे थो सो उन ई राति में ई गुज़ारे वञे थो। ख़बर न आहे त हीउ कहिड़ो इसरार आहे। उन हूंदे बि जेकॾहिं को शादीअ लाइ रज़ामंद हुजे त बेशक ही नगारो वॼाए इतला ॾिए। तख़्ती पढ़ी ॿई ॼणा अचरज में पइजी विया। नेठि थोरे वीचार खां पोइ सवार सौदागर खे चयो त अदा तूं खणी क़िस्मत आज़माए। सौदागर वराणियुसि त मियां वाह जो मुंहिंजो घणो घुरो थियो आई जो अखियूं ॾिठे मौत में थो विझी में। दोस्त भली तो जहिड़ा कजनि अहिड़ीअ शादीअ खां त सुञ भली आहे उहा ॻाल्हि हरगिज़ क़बूल न कंदुसि। उते सवार चयसि अदा मुड़ुसु उहो आहे जो हर मुश्किलात खे मुंहुं ॾिए ऐं अणथियणी करे ॾेखारे। तूं मूं में को बि शक न आणे। ॿेलीअ जो बल आहे। तूं बिस्मिल्लाह करे हिमत जो संदरो ॿध बि हथ ते रखी कोन वेहंदुसि। उहो ॿुधी सौदागर थधो साह भरे चयसि त यार हीअ शादी न आहे पर सिर जो सौदो आहे। साह हर कंहिंखे प्यारो आहे। मूंखे हिन वक़्तु शादीअ जी ज़रूरत त कान्हे पोइ छो लालच ते लॻी पाण खे ऐं पंहिंजे ठहियल ठुकियल घर खे निगो सार में हणां। दोस्त उहो जो वक़्तु सिर सुहिणी सलाह ॾिए पर हाणे जेकॾहिं इनकार थो करियां त तूं मूंखे गीदियुनि मां सम्झंदे। तंहिं करे जेका तुंहिंजी मर्ज़ी पर हिकु ॻाल्हि यादि रख त पुठिते जी पारत अथई। ईअं चई वरी अची साॻीअ तख़्तीअ जे भर में बीठो ऐं ॾौको खणी 2-3 भेरा ॾाढे ज़ोर सां नगारे ते हणी कढियाई। नगारे जो आवाज़ु ॿुधी सॼे शहर जा माण्हू हिन तमाशे ॾिसण लाइ अची गॾु थिया त ॾिसूं त वरी कहिड़ो बदनसीब सिर अॾीअ ते रखणु आयो आहे। साॻिए वक़्तु नगारे जे आवाज़ ते दस्तूर मूजिबि वज़ीर बि महलात मां निकिरी आयो ऐं हिननि ॿिन्हिनि ॼणनि खे साण वठी वञी बादशाह जी कचहरीअ में खड़ो कयईं। सवार सौदागर जो संग घुरियो। बादशाह क़बूल कयो। ॿिए ॾींहुं ॾाढी धाम धूम सां शादी थी गुज़री। सुहागणियूं साठ सूण करे सौदागर खे घर वठी वयूं ऐं लाऊं ॾियारे छिड़ विछड़ थी वयूं। ॿिन्ही घोट कुंवार खे मौत जी निंड खणी वई। होॾां सवार जंहिं पंहिंजे दोस्त खे ॻाढ़ो घोट बनाए मौत जे मुंहं में मोकिलियो ख़्यालु कयो त ॾिसां त सही त कहिड़ो सबबु आहे जो वीचारनि घोटनि खे राति विच में अजल उॾायो थो वञे। आख़िर जॾहिं हव मोह टरियो सभु को पंहिंजे पंहिंजे घर वञी आरामी थियो तॾहिं तरार खणी पेर में ॾींदो घोट कुंवार जे महल में घिड़ी वियो। ॾिसे त ॿई ॼणा मिठीअ निंड में सुता पिया आहिनि। हीअ बि माठ करे पलंग जे हेठां चोरनि वांगुरु ॾिकी वेही रहियो। ओचितो जांखणी निहारे त वाह हिकिड़ो कारो वसीहर नांग शहज़ादीअ जे वात मां निकिरी सौदागर ॾांहुं वधी रहियो आहे। हिनखे उघाड़ी तरार त अॻे ई साण हुई सो हिक ई धक सां नांग खे 2 अध करे रुमाल में ॿधी साॻीअ तरह महल मां निकिरी अची पंहिंजी जाइ ते आरामी थियो। सुबुह जो सवेर दायूं बायूं घोट जी ख़बर लहण लाइ डोड़ी आयूं। छा ॾिसनि त घोट तेल फुलेल करियो कंवार सां गॾु पलंग ते वेठो आहे। बसि पोइ त शादमाना लॻी विया। बादशाह ते मुबारकुनि जा मींहं वसी विया। ख़ैर ख़ैरातूं थी वयूं। ग़रीब गुरबे फ़क़ीर फ़ुकरा खाई ढव कयो। 3 ॾींहंनि जे ख़ुशियुनि ऐं जशन खां पोइ सौदागर बादशाह खां इजाज़त वठी कंवार ऐं साॻे दोस्त समेत वतन वरियो। हलंदे हलंदे जॾहिं साॻे मुक़ाम वटि पहुता तॾहिं सवार चयो त अदा हाणे मुंहिंजो घस ॿिए पासे आहे तंहिं करे चङो थींदो जो हिते थोरो तरसी वेसाई करे पोइ पंहिंजो रस्तो वठूं।
उहा ॻाल्हि सौदागर खे बि आवड़ी ऐं घोड़े तां लही पिया। सौदागर सवार खे घणो ई सम्झायो त म्या हींअर मूंसां गॾिजी हल, 2-3 ॾींहं ख़ुशियुनि जा गुज़ारे पोइ वरण वारी कजि। पर सवार पंहिंजे हथ तां हेठि न लथो। नेठि सौदागर खेसि इजाज़त ॾिनी। उते सवार चयो त हाणे वहिंवार मूजिबि अधु विराहे ॾींहुं। सौदागर वॾी ख़ुशीअ सां खेसि ॾेज ऐं माल मां अधु ॾिनो। सवार पंहिंजो हिसो क़ाबू करे चयो त म्या पंहिंजो अंजाम हो त जेकी मिलंदो तंहिं मां बि 2 फारूं कंदासूं। पाण खे इन सफ़र में माल सां गॾु हिकु ज़ाल बि मिली आहे, सो वहिंवार सां उन जो अधु बि मूंखे मिलणु घुरिजे। सौदागर उहा ॻाल्हि ॿुधी वराणियो त अदा कॾहिं ज़ालूं बि विराहिबियूं आहिनि? ॻाल्हाए संभाले ही छा चई रहियो आहीं? चङो मुड़ुसु हुजी त उहा बक बक बंदि कर। सवार तंहिं ते चयुसि त म्या दुनिया जो दस्तूर आहे त वापार वचन ते थींदा आहिनि, धीअ पुट ज़ुबान ते ॾिबा आहिनि। तंहिं करे तो जेको अंजाम कयो आहे उहो मुड़ुसु थी पार, न त आउं बि अॻियां गेदी कोन आहियां। चङो अथई त पंहिंजे कोल खे पाणी ॾे, न त घीसी करे जिंदु छॾाए। सौदागर बि अॻियां सियाणो हो, सो वझु ॾिसी अची मिथुन में पियो चए अदा मूंखे पंहिंजो वचन विसरियो कोन आहे, पर तूं बि मुड़ुसु आहीं, कुझु अखियूं त कर। पंहिंजे दिलि ते ई हथु रखी ॾिस, कंहिं समय सूमिरे ईअं कयो हुजे त आउं बि खणी हाम हणां। पंहिंजो वचन वणज वापार लाहियो, सो बराबरि अधो अधु कयोसीं। हाणे ॾाहो थी लाइक़ु करे ईअं न थिए जो पाण में कड़ाई पियूं। सवार चयसि त नवां घोट 2 भाइर 3 लेखो, सो आउं पंहिंजो अधु मुंहुं माराए खां सवाइ कोन छॾींदुसि। हिकिड़ीअ ते सवार, ॿीअ ते सौदागर, ॿी का पहर बि पासे में कान हुई जा खणी हिननि जो निबेरो करे। नेठि सौदागर थधो साह भरे पंहिंजी कंवार ॾांहुं निहारियो, जेका हिन जो मतिलबु सम्झी वई ऐं चयाईं त राजन, जेकॾहिं अव्हां जो पाण में अहिड़ो अंजाम आहे त पोइ बेशक भरणु घुरिजे। मुंहिंजो ॾेर कंहिं बुछड़े ख़्याल सां तो ते ज़ोर कोन थो भरे, पर पंहिंजो पलांद थो छिके। तंहिं करे चङो आहे त मूंखे हिते ई अधो अधु करे पोइ 2 हथ ठोकींदा हलिया वञो। उहो ॿुधी सौदागर चयो त अदा हाणे आउं पंहिंजे वचन पाइण लाइ तयारु आहियां। तंहिं ते सवार चयुसि त पंहिंजी कंवार खे पधरे पट विहारे अचु त तुंहिंजे अखियुनि आॾो 2 अध करियांसि। सौदागर उथी ईअं कयो। उते सवार बि उघाड़ी तरार खणी तयारु थी शहज़ादीअ जे वेझो आयो। हूअ वेचारी बि भला ज़ईफ़ ज़ात, सो उघाड़ी तरार ऐं सवार जी शकिल ॾिसी दहिलजी वई। सवार अञा हथ मथे करे तरार फहकाइण ते हो त शहज़ादीअ खां डप विचां रड़ निकिरी वई ऐं उन ई रड़ सां गॾु साॻिए वसीअर नांग जो बचो संदसि वात मां निकिरी वञी परे पियो। सौदागर उहो हाल ॾिसी वाइड़ो थी वियो। सवार चयसि त यार मुंहिंजो पहिरियों वार त घुसी वियो, हाणे ॿिए जी मोकल ॾींहुं। सौदागर वराणियुसि त म्या आउं पंहिंजे कौल ते पको आहियां, तूं भले ॿियो वार कर। तोखे जेकॾहिं पंहिंजे हथ तां हेठि लहणो कोन्हे त मूं बि पंहिंजी सुहागण जो सिर सहसायो आहे। तोखे जेकी वणे सो कर, असांजो आहे अलाह। सवार अॻे वांगुरु वरी शहज़ादीअ जे वेझो वञी ॾाढी झुल मां अञा तरार उलारी मस त शहज़ादीअ अॻे खां बि वॾी रड़ करे बेहोश थी वई ऐं साॻीअ तरह ॿियो बि नांग जो बचो संदसि वात मां निकिरी वञी परे पियो। सौदागर खे तिहां ई वधीक अचरज वठी वियो। सवार वेझो अची चयसि दादा ॿियो भेरो बि वार घुसी वियो, हाणे छा सलाह आहे? सौदागर वाणियुसि त म्या मूंखां हर हर छो थो पुछी, तोखे मोकल आहे, भली पंहिंजो कमु पूरो कर। उते सवार खिली तरार खणी सौदागर जे पेरनि ते रखी ऐं शादीअ जे राति नांग मारे संदसि जान बचाइण वारो सॼो किसो करे ॿुधायईंसि। सौदागर रुमाल में ॿधल नांग ॾिसी ऐं पंहिंजे दोस्त जे वातां किसो ॿुधी धणीअ जा थोरा मञा
ऐं हथ ॿधी सवार खां माफ़ी वठणु लॻो। सवार भाकुर पाए चयसि दादा माफ़ी त पाण मूंखे वठणु घुरिजे जो तुंहिंजी लॼ खे अधो अधु करण ते ज़ोर भरियमि ऐं तुंहिंजो चवणु न कयमि। ॻाल्हि हीअं आहे त मूंखे अॻे ई ख़बर हुई त हिन शहज़ादीअ जे पेट में हिन आफ़त जा 2 बच्चा बि पियल आहिनि जे वॾा थी वरी तोखे नुक़सानु पहुचाईंदा। सो रुॻो उन्हनि हचाउनि खे टाणण लाइ ईअं कयमि। तुंहिंजी घरवारी सा मुंहिंजी भेण आहे, मूंखे जेकी करणो हो सो कयमि। हाणे भले ख़ुशीअ सां सारी हयाती पियो मज़ा माण ऐं मूंखे ॾे इजाज़त त सुझंदे वञी घर पहुचां। सौदागर तंहिं ते चयसि त भला एतिरो त ॿुधाए त तोखे उहा ख़बर कीअं पई त मुंहिंजी घरवारीअ जे पेट में अञा बि नांग जा 2 बच्चा पियल आहिनि। सवार उहा ॻाल्हि ॿुधी घणो ई नटायो पर अॻियां हू बि मच्छर हो। नेठि खिली चयई दादा उन ग़रीब शख़्स जो रूह आहियां जंहिंजे लाश खे तो हणा 100 रुपया ॾेई मोचण खां बचायो हो। हाणे मुंहिंजी अलाह त्वार ऐं तुंहिंजो मौला मददगार। इहे चई रूह घोड़े समेत गुम थी वियो। ही घोट कंवार साॻी तरह घोड़ा पलाणे ख़ैरनि सां अची पंहिंजे घर बीठा थिया।